बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कवरेज स्टोर में भली कार आहियां इरफान महबूब। गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां पाण 6वीं आइनी तरमीम खां पोइ आइनी बेंच ऐं उन खां पोइ वरी अमेरिकन इलेक्शन में डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी चेयरमैन जी आज़ादी बाबति खोड़ सारियूं ॻाल्हियूं अंदाज़ा ऐं तबसरा ॿुधी रहिया आहियूं। पर इन्हनि तबसरनि जे शोर में हिकिड़ी अहम जेको मामिलो आहे उहो अञा ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त अवाम जे ध्यान खां ओझल आहे ऐं उहो आहे पाकिस्तान जी मुआशी सूरत हाल वारे मामले ते। गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरियां तव्हां यकीनन इहा ख़बर ॿुधी हूंदी या मुख़्तलिफ़ फोरम ते तव्हांजी आॾो इहा ख़बर ज़रूरु गुज़री हूंदी त IMF मुआशी हवाले सां पाकिस्तान जा जेके क़दम आहिनि उन्हनि खां नाख़ुशि आहे ऐं माली साल जी पहिरीं टिमाही में मुआशी महाज़ ते सरकारी नाकामीअ खां पोइ IMF लगातार डू मोर जो मुतालबो कंदो रहियो आहे ऐं IMF इहो मुतालबो करे विधो त हाणे हुकूमत खे मुआशी तौर ते मुस्तक़िम थियण जे लाइ या वरी IMF सां मुआहदे दौरान जेके शर्त थिया उन्हनि खे पूरो करण जे लाइ हिकिड़ी मिनी बजट आणी पवंदी ऐं हलंदड़ महीने ई IMF जो जेको मिशन आहे उहो पाकिस्तान ईंदो ऐं हुकूमत सां इन मामले ते ॻाल्हियूं कंदो। मिनी बजट जे लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर हिन वक़्तु जारी आहे। मशीनरी सनती ऐं वापारी कचे माल जी इम्पोर्ट ते अॻुवाट जेको टैक्स आहे उन में वाधारे जी तजवीज़ शामिल आहे ऐं उन खां अलावा पंजाब में वॾनि ज़मींदारनि ते ज़रई टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो थी वियो आहे ऐं इन जे लाइ कानून जेको ऑलरेडी मौजूदु आहे उन में तरमीम जूं ॻाल्हियूं बि थी रहियूं आहिनि। गॾोगॾु ईंदड़ साल जुलाई खां ज़रई टैक्स लॻाइण जो अॻुवाट ऐलान हुकूमत करे चुकी आहे। पाण इन मामले ते ॻाल्हाईंदासीं। असांखे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इम्तियाज़ फारन साहब टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। इम्तियाज़ साहब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी साईं तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। यकीनन तव्हांजे इल्म में हूंदो IMF मिशन खे पाकिस्तान अचिणो आहे ऐं मिनी बजट जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। सभ खां पहिरियां तव्हांजे तज़िये मुताबिक़ या तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त आख़िरकार इतिहादी सरकार नए माली साल जी पहिरीं टिमाही में मुआशी महाज़ ते नाकाम छो वई? कहिड़ा कारण थी सघनि था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी रिसर्च मुताबिक़ मुंहिंजी इंफॉर्मेशन मुताबिक़ संगत सां ॻाल्हाइण खां पोइ मां ही चवणु बिल्कुलु चाहींदुमि ते हुकूमत बिल्कुलु नाकाम न आहे, ना ही वारी हुकूमत ना पहिरें वारी हुकूमत। उनमें भले इमरान ख़ान जी हुकूमत ही IMF आहे, इंटरनेशनल प्रेशर माफ़िया आहे जेको पाकिस्तान मथां पाकिस्तान हुकूमत कुझु बि करे सभु कुझु हिननि जे चवण ते हाणे माना 3 साल खां वठी ते ख़ासि तरह सां बल्कि हिन खे बि छॾियो इमरान ख़ान वारे दौर में जॾहिं पहिरीं हो ही अलाए मुंहिंजे ख़्याल में $30 मिलियन जो जेको हुई पहिरीं किस्त इमरान ख़ान जे दौर में आई थिंक 19 या 20 जी ॻाल्हि आहे। तॾहिं जेको हुयो हुन महिल बि प्रेशर हुयो। हुन महिल जेका नाणे वारो वज़ीर हुयो पाण इमरान ख़ान हूंदो, असद उमर आयो, हफीज़ शेख आयो, 3-4 चेंज थिया। स्टेट बैंक विका में इन्हनि लिखाए छॾियो ते बाकर रज़ा हूंदो ऐं हिन जे लाइ लेजिस्लेशन थी क़ौमी असम्बली में ते जेकॾहिं इहा हुकूमत नाकाम आहे। मिसाल तौर ते इमरान ख़ान वारी कहिड़ी कामयाब हुई? IMF जेको आहे इंटरनेशनल माफिया जो पार्ट आहे, उन जो टूल आहे, उन जो मेन उहो आहे जेको पाकिस्तान खे कंट्रोल करण लाइ माना ही जेको इकोनॉमिकल छा चऊं इनके इकोनॉमिकल माना इंस्ट्रूमेंट तौर यूज़ कनि पिया ही त पाकिस्तान के प्रेशर में रखे। ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान बि सभु मज़े अव्हांखे यादि हूंदो ते हुन महिल बि प्रेस कॉन्फ्रेंस कई इमरान ख़ान के 350 लीटर ताईं पेट्रोल वेंदो। शौकत अज़ीज़ ही जेको हुयो शौकत अलाए जेको उन्हनि जो नाणे वारो वज़ीर हुयो ऐं उमर अयूब हूंदो शौकत तरीन ऐं उमर अयूब जेको अॼु ॻाल्हाए थो एॾा ओॾा सभु कुझु करे थो ऐं हू सभु गॾु वेही मूं वटि ते क्लिप पिया आहिनि। उन्हनि चयो त भाई असां मथां प्रेशर आहे, असां को डॉलर असांखे छापण वारी का बि मशीन न आहे असां वटि, असांखे हे बि करिणो पवंदो। हिन जो मतिलबु हीअ आहे त IMF सां छुटकारो करिणो पवंदो हुकूमत खे। मां बेनज़ीर साहिबा जी अलाए 88 वारी हुई या 93 वारी जेका गवर्नमेंट हुई मूंखे यादि आहे अहिड़े क़िस्म जो प्रेशर IMF वठण जी कोशिशि कई। बीबी साहिबा पंहिंजी मीडिया टीम खे मां हुन महिल टीम जो मां छो जो इबरत अख़बार में हुयुसि त ऐं काज़ी असद आबी साहब MNA उन्हनि जो हुयो ते असां हुनजो हिसो हुयासीं ते शहीद ज़ानी मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा अहिड़ी स्ट्रेटजी ठाही
तो IMF के प्रेशर में विझी छॾे माना मीडिया टीम ज़रिए पंहिंजे पॉलिटिकल एडवाइज़र ज़रिए पंहिंजे इकोनॉमिकल एडवाइज़र ज़रिए हाणे इन्हनि खे घुर्जे हुकूमत खे के IMF जी जेका भी शर्तूं आहिनि इमरान खान वारे दौर जी अवां उतारे गूगल ते वञो गूगल ते वञी लिखो ते हुन में कहिड़ी शर्तूं हुयूं हाणे बि कहिड़ी शर्तूं आहिनि इन जो मतिलबु आहे कि हाणे अवाम के निकिरणो पवंदो IMF जे ख़िलाफ़ जेकॾहिं ही सभु आहे हिन में सभ खां वॾा ॾुआरी असां आहियूं मीडिया वारा आहियूं जेको IMF जो प्रेशर वधाइण में हथ वधाईंदा आहियूं IMF जो पाकिस्तान जो ना IMF जा ऐं जेका भी टूल्स आहे हुननि जा ॿिए नंबर ते ही कामोरा जेका आहे सॼा ख़ासि तौर ते FBR वारा कामोरा ही एजेंट आहिनि IMF जा टे नंबर ते पॉलिटिशियन ईंदो आहे जेके प्रेशर में रखण लाइ सभु कुझु कयो वेंदो आहे IMF के जी IMF के सही असीं खणी माफिया चऊं कुझु बि चऊं पर हाणे त असां उन्हनि ते डिपेंडेंट आहियूं असां वटि ऑप्शन कहिड़ो आहे एज़ अ ऑप्शन आहे डिफॉल्टर जो तयारी कनि ते बाबा असां तयार आहियूं माण्हू चवंदा आहिनि न डिफॉल्ट श्रीलंका जो छा थियो श्रीलंका ख़तम थी वियो उन खां पहिरीं जेको ही पंहिंजो ब्राज़ील या कहिड़ो 3-4 मुल्क हुया सभु तबाह थी विया बल्कि ठीक थी विया सभु ज़बरदस्त थी विया डिफॉल्ट थियण सां असांजा मसला हल थी वेंदा असांजा जे कर्ज़नि उहे माफ़ थी मसला घटि में घटि इहा हूंदा न त को न को मोटाइण जो रस्तो निकिरंदो न मूंखे यादि आहे शहीद मुर्तज़ा भुट्टो जॾहिं जीअरो हुयो 15-20 ॾींहं खां पोइ उनजी ॻाल्हि ई मां हुयुसि रफ़ीक शेख हुयो रफ़ीक शेख उन महिल जंग अख़बार जो चीफ रिपोर्टर हुयो शमीम बानो हुई जेका द न्यूज़ में हुई कामरान जिलानी जेको अमेरिका वेठो आहे ऐं शमीम बानो ऐं ही सॼो मुंहिंजे आहे यार उहो मुल्क जो नालो मुंहिंजे ख़्याल में ब्राज़ील या छा हुयो हुन महिल मुर्तज़ा भुट्टो सॼो अॼु खां 3 सालनि पहिरीं हुन सॼी हिकिड़ो फार्मूलो ॾिनो ते बाबा हिन मां निकिरी सघूं था असां ही प्रेशर मां निकिरी सघूं था हाणे असांखे पंहिंजे इन्वेस्टर सां ॻाल्हाइणो पवंदो मां इन सरकार जेका आहे असांजी जेका बि थिंक टैंक जे हिननि जे माण्हू सां ॻाल्हि ॿोल हूंदी आहे असां चवंदा आहियूं ते ॿाहिरां इन्वेस्टमेंट ख़तमु कयो ॿाहिरां जेका इन्वेस्टमेंट फॉरेन इन्वेस्टर लानत विझी पंहिंजे जेका सरमायाकार आहिनि पाकिस्तानी आहे हुननि खे बसि जेतिरी शर्त ही जेका माना कंडीशन जेका हू रखनि था IMF वारा ऐं पढ़े जेका सीड़पकार आहिनि हू हुन में रुगो अधु ई पंहिंजे सीड़पकारनि खे ॾियनि मुल्क जे जेका इन्वेस्टर आहे हुननि खे तहफ़ुज़ ॾियणु सुप्रीम कोर्ट वे पाण में हुकूमत वे अपोज़िशन खे विहारणु ऐं को फार्मूला ठाहे त जेको बि अंदरां पाकिस्तानी सीड़पकार सीड़प कंदो उनजी सीड़प खे बि तहफ़ुज़ मिलंदो ऐं हुनजे जेको इंटरेस्ट या उनके जेको भी फ़ाइदो हूंदो उनके भी तहफ़ुज़ मिलंदो। अच्छा फारन साहब जी फारन साहब तव्हांखे नथो लॻे त पाकिस्तान में जहिड़े तरीक़े जी मुआशी सूरत हाल आहे हिन वक़्तु असांजी जेका इतिहादी गवर्नमेंट आहे ऐं जहिड़े तरीक़े सां असांखे मुआशी सुधारनि वारे पासे वधणु घुरिबो हो असां उहा शइ उहो कमु न करे सघिया आहियूं बज़ाहिर जो असीं मुआशी सुधारनि ते गॾिजी कमु कयूं मुतहद थियूं गॾिजी कमु कयूं ऐं मुतफ़िक़ा तौर ते कमु कयूं उन जे उबतड़ असीं इहो ॾिसूं था या इहो मुशाहिदो आहे बल्कि इहा हक़ीक़त आहे त असीं हिक ॿिए सां विढ़िया पिया आहियूं असीं हिक ॿिए जूं जंगूं कढण जे चकर में आहियूं बहितर न हो त मुआशी मामलनि ते हुकूमत अपोज़िशन या जेके बि स्टेक होल्डर आहिनि उहे जेकॾहिं सभई गॾिजी करे हलनि हा त अॼु सूरत हाल मुख़्तलिफ़ हुजे हा बिल्कुलु इहो ई करणु घुरिजे इहो ई रस्तो बि इहो ई आहे त घटि में घटि मुआशी मामलनि ते ऐं डिफेंस जे मामले ते पाण में गॾु वेहणु घुरिजे सभिनी खे इहा बिल्कुलु आहे पर जेसि ताईं अवां पॉलिसी जी ॻाल्हि चयो पिया त मां हुन मां सहमत न आहियां छो जो इमरान खान वारी हुकूमत बी सॼी पॉलिसी उहा ई ठाही जेको IMF चयो बाक़ी सुधारण लाइ अलाए छा छा उनमें उन्हनि इन्वेंशन आणियो ऐं PDM वारी हुकूमत हाणे वारी हुकूमत सभु कुझु करे पई हर शइ खे मिसाल अवां हिकिड़ी पंहिंजे इंस्टो में हिकिड़ी ॻाल्हि चई ही पंहिंजो एग्रीकल्चर टैक्स माना घणा मिलंदा अरू भरू चवनि था माण्हू त बाबा एग्रीकल्चर असां बेस आहियूं हर को पॉलिटिशियन जेको आहे हर ॿियो पॉलिटिशियन बाबा एग्रीकल्चर टैक्स घणा मिलंदा कैलकुलेट कयो बाबा 10% बि न आहे ही जेका टेक्सटाइल असां वटि इंडस्ट्री पई आहे ॿिया ॿई इंडस्ट्रियूं पयूं आहिनि अगरि मिसाल तौर लख एकड़ हुजे न के जागीरदार वटि या के वडेरे वटि या के ज़मींदार वटि के सरदार वटि हिकु टेक्सटाइल मिल काफ़ी आहे हिकु टेक्सटाइल मिल
ये डिफेंस में जेका बंगला ठहिया आहिनि न, ये 1000 एकड़ जो माना 1000 एकड़ एक पास है, बंगलो एक पास है, ये बंगला कंहिंजा आहिनि? ये अरू भरू असांखे ये ट्रक वारी बत्ती जे पोयां बाबा एग्रीकल्चर टैक्स, बाबा घणा मिलंदा एग्रीकल्चर टैक्स में? जेका आहे उते पटाटा असांजे बनीअ में मिसाल 10 रुपए किलो वठनि था माशाखोर, ऐं हिते 100 रुपए में विकामे थो। हिन ते छो कबू नथा आणनि? हिन ते छो कमु नथा कनि? छो ये ज़रई बैंक जो आहे उन ज़रिए वसीले ये माशाखोर ऐं ॿिया जेका सूदखोर आहिनि उन्हनि बदिरां ही जेका हारी आहिनि उन्हनि खे ज़रई बैंक ज़रिए या को सरकार ज़रिए उन्हनि खे कर्ज़ छो नथा माना नथा ॾियनि? सभु ॻाल्हियूं इहे अरू भरू असांखे ॿिए पासे माना लॻाए ॾियनि त ही आहे फलाणो आहे, ही नथा ॾियनि टैक्स, हिन करे बाबा जेकॾहिं एग्रीकल्चर टैक्स न आहे माना केतिरो नुक़सानु थियो? बाबा इहे जेका चोरी कनि था टेक्सटाइल मिल वारा, फलाण इंडस्ट्री, वॾी इंडस्ट्री वारा, ही कनि था, हिननि खे रोकियो न। बहरहाल से हुकूमत तैयारियों करे वरतियों आहिनि, उहो मिनी बजट आणे थी ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते जेको आहे सो गौर विचार जारी आहे। ज़रई टैक्स थी वियो या मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि उन्हनि में टैक्स लॻाइनि था या अॻुवाट जेके लॻल आहिनि उन में वाध जूं जेके तजवीज़ूं आहिनि उन्हनि ते गौर थी रहियो आहे ऐं अल्टीमेटली गवर्नमेंट इहो ई कंदी, उन वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे। इहे समूरा क़दम खणण खां पोइ बि तव्हां सम्झो था त पाकिस्तान जी जेका मईशत आहे उहा मुस्तहकम थी वेंदी ऐं आम माण्हू जेको अॻुवाट ई पाण ॾिसूं था त महांगाई जी चक्कीअ में पिसजी रहियो आहे, ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहे, उन जी ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु पवंदो? न मां सम्झो थो भाईजान, मां हिन करे पहिरीं चयो न त इमरान खान वारी गवर्नमेंट बि केतिरा उपा वरिता, केतिरी चेंजिंग आणियूं, असद उमर हुयो, असद उमर खे हटाया, पीछे खपी शौकत तरीन फलाणा सभु IMF जे चवण ते थियो न, सभु शयूं कयूं, पोइ बि न आहे, छो जो ही एजेंडा ॿियो आहे। मां सम्झा थो त सिर्फ़ु हिकिड़ो आहे त जेकॾहिं पाण में वेही कनि त बाबा असां हुकूमत छॾूं पिया, IMF खे चवनि त बाबा जेको वणे अचे उहो करे, जेको वणे करे, असां नथा कयूं, ॾिसजो त सुभाणे सभु मसला हल थी वेंदा। हिते सभु शयूं आहिनि, असांजी पघार घटि आहे, महांगाई न आहे, मां महांगाई में बि सहमत न आहियां, सभ खां सस्तो मुल्क आहे, बांग्लादेश खां बि वधीक सस्तो मुल्क पाकिस्तान आहे, हिंदुस्तान खां बि सस्तो, अफगानिस्तान खां बि सस्तो आहे, पर हिते असांजी जेका पघार आहे, जेका इनकम आहे उहो तमामु घटि आहे, अधु बि न आहे। माना जेतिरी असांजी पघार आहे हिन में अॼुकल्ह हिन खां डबल थियणु घुरिजे। हाणे सूरत हाल इहा आहे त बांग्लादेश जो जेको टको आहे असांखां वधीक 300 माना उहो वधीक आहे। अफगानिस्तान जेको जंहिंजी असां वेड़ पिया विढ़ूं, जंग पिया विढ़ूं, हुननि जो माना केतिरो आहे सदा रुपयो वधीक आहे। असांखे रियल पोज़ीशन में आणो पवंदो ऐं हुन खां पोइ सभु पाण में, जीअं अवां पहिरीं ॻाल्हि कई न, त पाण में वेही हिकिड़ो फार्मूलो ठाहिणो पवंदो त बाबा जेको करिणो आहे बिल्कुलु एहतिजाज करे, अपोज़िशन इन जो हक़ आहे, मुखालिफ़ दूर अचे, जेको करिणो आहे करे, पर इकोनॉमिक पॉलिसी जेका आहे इकोनॉमीअ ते हू सबका असां सां गॾु वेही पाण में पोइ जॉइंटली फार्मूलो ठाहिणु घुरिजे। असां चवंदा आहियूं असांजा दुश्मन अमेरिका में, मां सम्झा थो त पाकिस्तान जा दुश्मन हू आहिनि जेका असांखे दोस्त असां चऊं था उन्हनि खे। कोई हिते मिड ईस्ट जा 3-4 मुल्क ते सिधो सौ पाकिस्तान जा दुश्मन न आहिनि त मुखालिफ़ आहिनि, इकोनॉमिकली मुखालिफ़ आहिनि, उहो नथा चाहिनि त पाकिस्तान तरक़ी करे। कराची में जेका रथो चढ़णु थियो पोइ ख़बर पई न इंटरनेशनली, हुनमें केरु इन्वॉल्व हुयो, को अमेरिका या अफगानिस्तान फलाणा थोरी हुया, सभु गॾु वारा हुया, जेका असांजा मुस्लिम ॿाहिरि आहिनि उहे ई हुया। हाणे जेका ख़ैबर पख्तूनख्वा ते हले पियो केरु आहे? अफगानिस्तान आहे। अफगानिस्तान केरु आहे? असांजो पाड़ोसी मुल्क, असांजो मुस्लिम भाउ, असांजो अलाए कहिड़ो असां हुनजे लाइ हीरो हुननि खे ठाहिण लाइ कोशिशि था कयूं। असांखे रियालिटी में अॻिते वधणु घुरिजे कि असांजो दोस्त केरु आहे, मूंखां दुश्मन केरु आहे, तॾहिं असां निकिरी सघूं था अहिड़े मसइलनि में। बाक़ी ते या IMF तरफ़ स्टेट बैंक, असां छो नथा ॿुधायूं मीडिया वारा अवाम खे ते स्टेट बैंक असांजो न आहे भाईजान, न आहे। गुज़िरियल इमरान खान दौर में हिकिड़ी लेजिस्लेशन थियल आहे, पई आहे असैम्बलीअ में, सभु मंज़ूर थियल आहे, उन वसीले डॉक्टर बाकर रज़ा खे केतिरो माना जेको स्टेट बैंक पॉलिसी ठाहींदो, कंहिं बि पार्लियामेंट खे असां चवंदा न पार्लियामेंट सभ खां वधीक आहे, बिल्कुलु आहे, पर स्टेट बैंक वारे मामले में न आहे भाईजान।
स्टेट बैंक जेको पॉलिसी आणींदो, जेको पॉलिसी ठाहींदो, हुन ते अमल करणो आहे। लेजिस्लेशन थियल आहे। इमरान खान तो असां छो नथा ॿुधायूं कि हाणे स्टेट बैंक बि असांजो न आहे, हू जेको कंदो त बाबा इंट्रस्ट घटि कयो, इंट्रस्ट वधायो। हाणे हफ़्तो खनि पहिरीं जेका 2-3% घटि कई अथनि, वाह वाह जिंदाबाद जिंदाबाद फलाणो। 16%, 13%, 14% हू छो वठी विया? माना इंट्रस्ट में वाधारो थियण जो मतिलबु इनकम न आहे भाई। उन जो मतिलबु आहे त असांजे कर्ज़े में वाधारो 1000 अरब रुपए जो। 2% जो मतिलबु आहे 20-25 अरब रुपया जेका आहे न असां ते मथे चढ़ी विया। असां छो नथा सम्झी? स्टेट बैंक बि असांजो न आहे। हिनखे आज़ादु करायो, स्टेट बैंक खे आज़ादु करायो। माशी पॉलिसियुनि खे IMF तरफ़ां ते डिक्टेशन ईंदी जेसिताईं असां पाण जीअं अवां चयो त गॾु न वेंदासीं तेसिताईं ईअं थींदो। असांजा वापारी, पाकिस्तान जा वापारी, असां उन्हनि ते छो ट्रस्ट नथा कयूं? असां उन्हनि खे दब रट था कयूं। जेको इन्वेस्टमेंट करे थो किडनैप थी वञे थो, कुझु न कुझु ठही वञे थो। त हीअ सभु ॿारहं माना को एजेंडो न हूंदो? ठीक है, बिल्कुल हूंदो। मां त सहमत आहियां त बिल्कुलु इंटरनेशनल एजेंडो आहे एंटी पाकिस्तान। ठीक है। इम्तियाज़ फारन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। यकीनन जेकर असांखे मुआशी महाज़ ते कामयाबी हासिल करणी आहे त इन जे लाइ इहो तमामु घणो ज़रूरी आहे त असांजे विच में जेका तक़सीम आहे असां उनखे ख़तमु कयूं ऐं मुआशी महाज़ ते जेके पाकिस्तान खे चैलेंज दरपेश आहिनि उन्हनि जे ख़ात्मे जे लाइ या उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइ असीं सभु गॾिजी मुतहद थी कमु कयूं। कवरेज स्टोरी में नंढी साई जो वक़्तु थियो आहे। ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। स्टे विद अस।